लाड़काणे में हाणे 4 अरब जी स्कीम कल तव्हां ॿुधो हूंदो त असांजे शहर जे लाइ ड्रेनेज सिस्टम जे लाइ मंज़ूर कराई वई आहे चेयरमैन साहब जी तरफ़ां। ऐं उन खां अलावा शहर में जेके असांजी यूनिवर्सिटी जेका कॉलेज हुई असांजे चांडका मेडिकल कॉलेज साहब जो ॾिनल तोहफ़ो हुयो जंहिंखे बिलावल साहब यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारायो। लाड़काणा कॉलेज आहे, हॉस्पिटल में तव्हांखे लाड़काणे में हाणे NICD मिलंदी, जेके दिलि जा मरीज़ कराची में ईंदा हुआ उन्हनि जो उते इलाजु थिए थो, उते SIUT जो सुठो यूनिट ऐं हाणे त वरी हॉस्पिटल मंज़ूर थी चुकी आहे SIUT जी। ऐं उते ट्रामा सेंटर आहे, ICU जी जेका हॉस्पिटल बणाई वई आहे, पर बहितर जी करण जी कोशिशि जी अञा ज़रूरत आहे, अञा बिल्कुलु ज़रूरत आहे। जेतिरी आदमशुमारी आहे, जेतिरी माण्हुनि जी नीड आहे, छो जो दुनिया फास्ट आहे न, उनखे उते पहुचण जे लाइ ओतिरी वधीक डेवलपमेंट करण जी ज़रूरत आहे। सही। एजाज़ अहमद साहब, ज़रूर तव्हां जेका ॻाल्हि कई उन ते गौर करण जी ज़रूरत आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल जी जेका ऑफिस जी तव्हां ॻाल्हि कई, हिकिड़ी बिल्डिंग जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हां ॿीहर तामीर कराए पिया। हिन खां पहिरीं असीं स्कूल्स जी न ॻाल्हि कयूं त लाड़काणो सिटी जा सिर्फ़ु स्कूल्स छो काउंट कया पिया वञनि, इन जे आसपास ॿिया बि स्कूल आहिनि, ॿहिराड़नि जा स्कूल आहिनि, उहे ज़बून हालीअ जो शिकार आहिनि, असांजा ॿार पढ़ी नथा सघनि। ऐं हाणे त गर्मीअ जी सीज़न आहे, उते छो न सोलर प्रोवाइड कयो वञे, इन हवाले सां तव्हां छा कमु करे रहिया आहियो? बिल्कुलु, असांजे लाड़काणे में तमामु हींअर सुठा स्कूल, तव्हांखे शायदि माज़ी जी ॻाल्हि हूंदी या सिर्फ़ु ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं हूंदियूं, बिल्कुलु उनखे पर्टिकुलरली को निशानदेही कई थी वञे त उहा अलॻि शइ आहे। बाक़ी जनरली स्कूल हींअर असां सुठा ठहिया आहिनि पूरे ज़िले में। ऐं जंहिं दौर में किथे बि लाड़काणे खां अलावा गर्ल्स कॉलेज न हुयो त हाणे असां वटि हर तालुके में गर्ल्स कॉलेज बि आहे। गर्ल्स कैडेट कॉलेज लाड़काणे में आहे ऐं बॉइज़ कैडेट कॉलेज आहे। सिंध में 2 गर्ल्स कैडेट कॉलेज आहिनि, हिकु नवाबशाह में, हिकु नियाणियुनि जे पढ़ण लाइ बिलाल साहब जन लाड़काणे में गर्ल्स कैडेट कॉलेज आहे। ईअं ई असांजे हर शहर में सुठा सुठा स्कूल अतोदुर में मिलंदा, तव्हांखे नवंदुर में मिलंदा, इवन ॿहिराड़ियुनि में। असांजे अदी मोहतरमा फलाल तापड़ो साहब जो हल्को हुजे, चेयरमैन साहब जो हल्को हुजे, या ॿिया MNAs MPs जा हल्का आहिनि, उते हींअर स्कूलनि ते एजुकेशन ते सुठो फोकस आहे। ऐं असां वटि जीअं तव्हां ॾिठो त हिकिड़ी कैंपस हूंदी हुई पहिरियां, हाणे असां वटि यूनिवर्सिटी जो दर्जो, लाड़काणा यूनिवर्सिटी जो दर्जो अची वियो आहे, क़याम अची वियो आहे। उते ॿारनि जी तइलीम जे लाइ वधि में वधि कोशिशि थिए पई। त इन तइलीम खां अलावा हेल्थ में जीअं मां तव्हांखे ज़िक्र करे वियुसि त हर लिहाज़ खां कोशिशि कई पई वञे त असां हुनखे बहितर, बाक़ी ज़रूरत आहे बहितरी जी, उहा बहितरी अचे पई ऐं इंशाअल्लाह इन उमेद सां त अञा बि वधीक बिल्कुलु इहो ई आहे। कमु करण जी त हमेशह सां ई ज़रूरत हूंदी आहे। सूरत हाल उहा ई आहे त वक़्तु वधंदो थो वञे, टेक्नोलॉजी तरक़ी थी करे माण्हू अॻिते वधंदा था वञनि। जेको शहर कल्ह 5 लख जो हो त अॼु उहो 15 लखनि जो थी वियो आहे। इन हिसाब सां असां इहो ॼाणणु चाहींदासीं लगारी साहब त डिस्ट्रिक्ट काउंसिल जा बाज़ औक़ात असां ॾिसंदा आहियूं त टेरिटरी हूंदियूं आहिनि त यार हे असांजे अख़्तियार में शइ आहे, हे असांजे अख़्तियार में शइ न आहे। अच्छा, वरी छो जो असांजा कॉमन माण्हू रहण वारा, उन्हनि खे एतिरो शऊर न हूंदो आहे त बिजली वञे त बि हुकूमत खे गारियूं, ठीकु आहे, ऐं डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे या मेयर खे गारियूं, ऐं उन सां भरो भुलो ॻाल्हाइणु। मेडिकल जो को मसइलो अचे त उन ते त उते जेको लेस्को जो निज़ाम आहे बिजली वग़ैरह जे हवाले सां, उहो तव्हांजी टेरिटरी में अचे थो। बिजली जे हवाले सां डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया छा कमु करे रही आहे? लोड शेडिंग जो असां वॾो ॿुधो आहे, असां वटि ख़बरूं बि ईंदियूं आहिनि ॾाढियूं। असां वटि हाणे सेपको आहे, सखर इलेक्ट्रिकल सेपको आहे, ऐं उन हवाले सां बि कमु असांजो हले पियो। ऐं कोशिशि कयूं था त असां, चाहे फीडर इदारो आहे, कोशिशि कयूं था त माण्हुनि खे रिलीफ मिले। पर जॾहिं वपडा वारा पंहिंजी मर्ज़ी ते पवंदा आहिनि त ज़ाहिर आहे पोइ माण्हू ज़रूरु तंग थिए थो। त उनजे हवाले सां कुझु असांजी कोशिशि आहे त असां उन्हनि जे मथां प्रेशर विझूं ऐं पंहिंजा ज़ाती लीडरशिप खां उन्हनि खे पावर चोरायूं त जीअं असांजी लोड शेडिंग घटि थिए। हिन वक़्तु कुझु घटि थी आहे मौसम जे हिसाब सां बि, ऐं हीट वेव बि हले पियो, त इन करे तमामु ज़रूरी आहे त माण्हुनि खे बग़ैर कंहिं ब्रेक जे सप्लाई बिजली जी हलंदी रहे। त इन करे कोशिशि इहा आहे त असां वापडा खे कवर कयूं। पर जीअं भुटे साहब बि चयो त सफ़ेद हाथी आहे वापडा, त उहा ई शइ आहे त कंट्रोल जहिड़ी त न आहे। सफ़ेद हाथी खे कंट्रोल नथो करे सघे।